जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे कामदा 11 जी कथा था ॿुधूं। हीअ महापवित्र पापनि खे नास करण वारी ऐं सभु कामनाऊं सिद्ध करण वारी 11 चैत्र महीने जे शुक्ल पक्ष में 9-10 तारीख़ थींदी आहे। प्राचीन काल में नागनि जो देवता पुंडरिक पाताल लोक में राज कंदो हो। ते ललिता नाले हिकिड़ी अप्सरा ऐं ललित नाले हिकिड़ो गंधर्व रहंदो हो। नाच ऐं गाने में ॿई ॾाढा होशियार हुआ। हुननि जो पाण में एतिरो त प्रेम वधी वियो जो नेठि ॿिन्ही विवाह कयो। हिकिड़े ॾींहुं पुंडरिक राजा जे कचहरीअ में ललित गंधर्व गानो बजानो करे रहियो हो त हुन जो ख़्यालु वञी पंहिंजी स्त्रीअ में पियो, जंहिं करे पुंडरिक क्रोध में लाल थी उनखे श्राप ॾिनो त तूं वञी मांसाहारी राक्षस थी। उन्हीअ श्राप मिलण करे ललित हिकु दैत थी पियो। पतीअ जी इहा हालत ॾिसी ललिता जे दिलि खे सख़्तु सदमो पहुतो, पर वेचारी छा करे जो हुन जो को बि वस हली नथो सघे। नेठि ॿिया सभु फुरना फिटा करे हूअ पतीअ सां गॾु झंग झागण लॻी। हिकु दफ़े ॿई ज़ाल मुड़ुस घुमंदे घुमंदे विंध्याचल पर्वत ते पहुता। उते उन्हनि खे श्रृंगी ऋषिअ जो आश्रम नज़र आयो। ललिता हिकदमि हुन महातेजस्वी ऋषिअ जे आश्रम में वई ऐं नम्रता सां ॿई हथ ॿधी विनती करण लॻी त हे कलाधारी ऋषि, मां वीर धनुआ नाले गंधर्व जी कन्या आहियां ऐं नालो मुंहिंजो ललिता आहे। पतीअ सां गॾु झंग झर झागींदी तव्हांजे हिन महापवित्र स्थान विंध्याचल पर्वत जे चोटीअ ते अची पहुती आहियां। मुंहिंजे पतीअ खे नागनि जे देवता महाराज पुंडरिक श्राप ॾिनो आहे, जंहिं करे हू हिकु भयंकर राक्षस थी पियो आहे। हे महर्षि, पतीअ खे हिन हालत में ॾिसी मां ॾाढी दुखी थी रही आहियां। हाणे हिन दासीअ ते कृपा करे अहिड़ो को रस्तो ॿुधायो जंहिं करे मुंहिंजो पति हिन अपवित्र देह खां छुटी पवे। ललिता जी नम्रताई, निहठाई ऐं बाज भरी ॿोली ॿुधी श्रृंगी ऋषिअ खे दया आई। तंहिं प्रसन्न थी चयुसि त हे सुंदरी, हाणे हिन चैत्र शुक्ल पक्ष जी कामदा नाले 11 अचणी आहे। उहा 11 वॾे पुण्य वारी आहे। पाप रूपी काठियुनि खे जलाइण लाइ अग्नि समान आहीं तूं। उहो विर्तु रख ऐं विर्त जो फल पतीअ खे अर्पण कर। इन्हीअ पुण्य जे प्रताप सां तुंहिंजे पतीअ खे जो श्राप मिलियल आहे उहो हिकदमि हटी वेंदो ऐं हू राक्षस देही खां छुटंदो। ऋषिअ जी इहा ॻाल्हि ललिता खे ॾाढी पसंदि आई। हुन तमामु पवित्रता सां कामदा 11 जो उपवास रखियो ऐं विर्त जो फल पंहिंजे पतीअ खे अर्पण कयो, जंहिं करे ललित गंधर्व जी राक्षस जूणी छुटी ऐं अहिड़ा त सुंदर देही पातईं जंहिंसां देवता बि रसा करण लॻा। पोइ ऋषिअ खां आशीर्वाद वठी ललिता पतीअ खे पाण सां वठी मोटी घर आई ऐं ॾाढे आनंद मज़े हू जुगल जोड़ो गृहस्थ जो मज़ो लूटण लॻो। सो कामदा एकादशी दुध पुट ॾियण वारी, धन दौलत ॾियण वारी ऐं सभिनी कामनाउनि पूर्ण करण वारी आहे। हर कंहिं मनुष्य मात्र नर ऐं नारीअ खे अहिड़ो महापवित्र विर्त रखी पंहिंजी देही ज़रूरु सुधारणु घुरिजे, छो त मिली मनुष्य देही महांगी अथई, हीअ दुनिया कारी दांगी अथई। हरि नाम सुमर, हरि नाम सुमर, हीअ सौदे में बि सहागी अथई। जय श्री कृष्ण।